We want, we want, we want, we want, we want, we want. मीर नाज़र ख़ान जमाली कयो छा हो जो उनखे बेगुनाह सरेआम घर में गिरफ़्तार करे ऐं उनखे पहिरें टंगनि में गोलियूं हणी ऐं हाफ़राई कयो वियो आहे पोइ उन ते मुसलसल टार्चर करे ऐं उनखे हाफ़राई कयो आहे फुल फ्राई कयो ऐं पंहिंजे सरदार रफ़ीक अहमद जमाली साहिबु दादू ज़िलो तुंहिंजो आहे ऐं तुंहिंजे ज़िले में एतिरी पुलिस जी बदअमनी ऐं नाअहली ऐं उहो बि जमाली माण्हुनि सां त तव्हां आई जी सां जस्टिस सां मुलाक़ातूं करे ऐं साफ़ शफ़ाफ़ जुडिशल इंक्वायरी कई वञे त जीअं मीर नाज़र ख़ान जमाली जा क़तल वाइका ऐं गिरफ़्तार थियनि। हाँ ये जो दादू जो वाक़ियो थियो आहे नादिर जमाली एक सोशल वर्कर हुयो असां चवंदा आहिनि जुडिशल इंक्वायरी थिए ऐं जेके मुख्य किरदार आहिनि उहे ज़ाहिर थिया वञनि किरदार मिलिया। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं आला ऐवाननि खां अदालतनि खां त नादिर जमाली जे खून सां इंसाफ़ कयो वञे। जेको बेदर्दी सां नादिर जमाली दादू शहर जो क़तल कयो वियो त उन जा पहिरां सिधो पुलिस ते वञनि था त आऊं आई जी सिंध ऐं सुप्रीम कोर्ट खे अपील थो कयां त हिन जे खून जो इंसाफ़ कयो वञे ऐं जुडिशल इंक्वायरी विहारी वञे।